अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौराब जी तक मुकम्मल कहानी इन नड़ी वीडियो में दस उन खां पहिरियां असांजी एक नंढी गुज़ारिश है। अगर असांजे यूट्यूब चैनल ते नवां त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो खैरन सां दौराब ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। तो उन जी रिकॉर्डिंग खैरन सां हले पई ऐं उहे वॾे धूम सां शूटिंग करे रहिया आहिनि। तो हीउ जेको दौराब ड्रामो इहो सभिनी ड्रामनि खां भलो अथव ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे खां हीउ दौराब ड्रामो भलो अथव। तो इन दौलाब ड्रामे में वॾे खां वॾो जहिड़ो थींदो ऐं वॾे खां वॾे मज़ो थींदो। दौलाब ड्रामे जी पहिरियों स्पेल मुकमल थी चुको आहे ऐं दौलाब ड्रामे जी हाणे जल्द खां जल्द प्रोमो ईंदी ऐं उन खां पोइ दौलाब ड्रामे जी एपिसोड जल्द खां जल्द अची वेंदी। ऐं ॿिए पासे काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि त मूंसां ऐं सिजाल ख़ान कहिड़े ड्रामे में ईंदा। दोस्तों हाणे हू हिकु न हिकु ड्रामे में एंट्री ज़रूरु कंदा, या पंहिंजनि जे किरदार में, या दौलाब ड्रामे में, या चंड ग्रहण ड्रामे में। तव्हां ॾिसंदो त इहे हिकु न हिकु ड्रामे में एंट्री ज़रूरु कंदा। ऐं जेको दोस्तों ज़हर ज़िंदगी जो अदाकार बिलाल जे नाले सां उहो बि दौलाब ड्रामे में एंट्री करे चुको अथव। दोस्तों असांजी हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं हाणे ॾींदासीं इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।